ख़बर शामिल कयूं पिया चंबड़ खां। प्रेस क्लब चंबड़ तरफ़ां ख़बरूं हलण खां पोइ BSP डिप्टी डायरेक्टर टंडो अलायार यासर निज़ामानी AC चंबड़ आसिफ कोराई पारां एहसास किफ़ालत प्रोग्राम चंबड़ ऐं संजर चांग सेंटर जो दौरो। औरतुनि पारां डिवाइस होल्डरनि पारां कटवटी ऐं सहूलियतुनि जी खोट जूं शिकायतूं। AC चंबड़ पारां पाणी सफ़ाई सुथराई जे इंतज़ामनि जे हल लाइ ख़ातिरी कराए मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त डिवाइस होल्डरनि खे कटवटी करणु न ॾिबी। जिते बि का शिकायत मिले उते सख़्त कार्रवाई कबी। जॾहिं त संजर चांग सेंटर ते मुस्तहक़ औरतुनि पारां पैसनि जी कटवटीअ जी शिकायत करण बैदि AC चंबड़ आसिफ कोराई पारां कार्रवाई कंदे रहमान पावर डिवाइस होल्डर खां औरत खे रक़म वापसि कराइण बैदि डिवाइस होल्डर खे कम खां रोके केस दाख़िल कयो वियो। जॾहिं त एहसास किफ़ालत चंबड़ सेंटर खे बदइंतज़ामी ऐं POP सबबि हिकु औरत बेहोश थी वई। रिपोर्ट करे रहियो आहे रशीद अहमद अहमदानी, बे न्यूज़ चंबड़।